आदि तो ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा कराची का कराची जे क़ौमी तक NA 240 ते पोलिंग जो वक्त खत्म थी वियो जंहिंखां पोइ वोटनि जी ॻणप कई पई वञे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां मुक़रर तय कयल वक्त शाम 6 वॻे खां पोइ मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन तां मिलंदड़ नतीजनि जो ऐलान कयो वेंदो। नंढी चूंड दौरान लांडी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियासी कारकुननि विच में छिकताण वारी सूरत हाल रही। फायरिंग जा वाक़िया पिणु पेश आया जंहिं जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लांडी जे 6 नंबर वारे इलाइक़े में तहरीक लबैक जे सरबराह साद रिज़वी जी गाॾी ते पिणु फायरिंग कई वई। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। कराची जे क़ौमी तक NA 240 ते पोलिंग जो वक्त खत्म थी वियो जंहिंखां पोइ वोटनि जी ॻणप कई पई वञे। इन हवाले सां वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जो रिपोर्टर इमदाद सुमरा असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी इमदाद, पोलिंग जो वक्त खत्म थी वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल NA 240 कोरंगी कराची के नंढी चूंड जी वोटिंग जो वक्त जो है वो इन वक्त खत्म थी चुको है। वोटन के गणप जो अमल जो है वो इन वक्त शुरू थी वियो है। MKM सां वास्तो रखंदड़ NA 240 ते MKM सां वास्तो रखंदड़ इकबाल मोहम्मद अली खान के लड़ाइण सबब NA 240 तक ते सीट खाली थी हुई जिनते अॼु ॿीहर उहा चूंड थी है। जिन NA 240 ते मजमूई तौर 25 उम्मीदवार मैदान से लथल हुआ। NA 240 से पीपल्स पार्टी जो नासिर रहीम, मुस्लिम लीग नून जो फैजान अनीस, GDA जो तनवीर अहमद, MKM पाकिस्तान जो मोहम्मद अबू बकर, TLP जो शहजादा शहबाज, PSP जो शेर अहमद, खानी मुहाजिर मूवमेंट जो सैयद रफीउद्दीन ऐं ॿिया मैदान से लथल हुआ। अवां खे ॿुधाईंदा हलूं त सऊद महमूद, शाहिद नवाज, शाहीन खान, शायान अहमद सिद्दीकी, आरिफ असलम, उमेर अंजुम विया ये मैदान से पिण लथल हुआ। जिन पाकिस्तान तारीख़ इंसाफ पारां इलेक्शन जो बाइकाट किया वियो ऐं जमा इस्लामी इलेक्शन में उन हिस्सो न वठी सघी। अवां खे ॿुधाईंदा हलूं त क़ौमी असेंबली जे तक 240 में जो है वोटन जो टोटल अंग जो है वो 5,29,855 ॿुधाए थो वञे, जिनमें 2,35,470 औरत वोटर्स ऐं 2,94,685 वोटर आहिनि। जॾहिं त नंढी चूंड लाइ 9 पोलिंग स्टेशन काइम कई वयूं हुयूं। जॾहिं त 203 पोलिंग स्टेशन इंतहाई सास ऐं 106 सास कराजियल हुयूं। अवां खे वधीक ॿुधाईंदा हलूं त पोलिंग जो अमल जो है वो सुबुह 8 वॻे खां शुरू थियो जेको शाम 5 बजे ते बिना कंहिं वक़्फ़े जे जारी रहियो। जॾहिं त हिन वक़्तु जेको आहे पोलिंग जी ॻणप जेका आहे उते वोटनि जी ॻणप जेका आहे उहा जारी आहे। जॾहिं त वोटिंग दौरान जेको आहे कुछ देर अॻु जेको आहे लांडी वारे इलाइक़े में जेको आहे PSP TLP में जेको आहे उते छिकताण थी, लेकिन पुलिस जी वरी नफ़री पहुची उते छिकताण वारी सूरत हाल खे पिणु कंट्रोल कयो आहे। जी इमदाद, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, इमदाद सुमरा असांखे अपडेट करियो। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं त कराची जे क़ौमी तक NA 240 ते पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी वियो जंहिंखां पोइ वोटनि जी ॻणप कई पई वञे। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां मुक़रर कयल तय कयल वक़्तु शाम 6 वॻे खां पोइ मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि तां मिलंदड़ नतीजनि जो ऐलान कयो वेंदो। नंढी चूंड दौरान लांडी समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सियासी कारकुननि विच में छिकताण वारी सूरत हाल रही। फायरिंग जा वाक़िया पिणु पेश आया जंहिं जे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी पिणु थी पिया। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जो रिपोर्टर निज़ामुद्दीन भुट्रो असां सां लाइन ते मौजूदु आहे। निज़ाम, अपडेट कजो, पोलिंग जो वक़्तु ख़त्म थी वियो आहे, वोटनि जी ॻणप जो अमल जारी आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी अॼु कोरंगी लांडी जे NA 240 ते नंढी चूंड थी रही हुई जेका सुबुह जो जेका पुरअमन तरीक़े सां हली रही हुई। जॾहिं त मंझंदि खां पोइ जेका आहे इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल पकिड़िजी वई आहे ऐं सियासी पार्टियुनि जे कारकुननि हिक ॿिए ते फायरिंग ऐं जेको आहे ॾढा वॾा हथियारबंदनि जेके आहिनि उन्हनि ते हमला करे ॾिना आहिनि, जंहिंजे नतीजे में जेके आहिनि 4-5 खां वधीक शहरी जेके आहिनि उहे ज़ख़्मी थी पिया आहिनि। हिन वक़्तु बि जेका आहे इलाइक़े में शदीद कशीदगी वारी सूरत हाल आहे ऐं ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त कोरंगी लांडी जो 6 नंबर वारो इलाइक़ो मैदान जंग बणियल है। 3 भेरा फायरिंग जा वाक़िया पेश अची चुका आहिनि। असां हुते जॾहिं मौजूदु हुआसीं
त उते हिकु जुलूस जी शकल में हिकु सियासी जमात जा कारकुन आया जिन ओचितो हथियारनि जा मुंहं खोले छॾिया ऐं माण्हुनि में भाॼ पइजी वई, माण्हुनि घेटियुनि ऐं गाॾियुनि जे पोयां बि सहारो वठी ऐं हुननि पंहिंजी जान बचाई आहे, जंहिंजे नतीजे में फायरिंग जे नतीजे में उते टे शहरी जेके आहिनि उहे ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि। जॾहिं त असां निज़ाम आगाह कजो त छा हिन वक़्तु बि छिकताइण वारी सूरत-हाल बरक़रार आहे? जी बिल्कुलु, कोरंगी जो तक़रीबन पोलिंग स्टेशन जेके आहिनि उहे सील थी चुकिया आहिनि, बंदि थी वियूं आहिनि ऐं उतां जा जेके इलेक्शन जो अमलो जेको आहे उहो अंदरि इलेक्शन पोलिंग स्टेशन में महदूद थी वियो आहे। ॿाहिरि रोडनि ते माण्हुनि जी गाॾियुनि जी रश आहे। अक्सर रोड जेके आहिनि उहे ट्रांसपोर्ट जे करे जेके आहिनि उहे ब्लॉक थी विया आहिनि ऐं हींअर बि जेको आहे उहो असां मौजूदु आहियूं कोरंगी 28 नंबर वारे इलाइक़े में, जिते फायरिंग जो वाक़ियो पेश आयो आहे। हिकु ॼणो ज़ख़्मी थियण जा इतला मिलिया आहिनि, जेके हींअर एम्बुलेंस में अस्पताल खणी विया आहिनि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो आहियां त कोरंगी में जेको इलेक्शन जे दौरान मंझंदि खां पोइ जेको आहे निज़ाम अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, निज़ाम भुट्टो असांखे अपडेट करियो। ख़बर जे हवाले सां अवांखे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं त कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में ॿुधायो वञे पियो त कोरंगी लांडी में जिते इलेक्शन थी रहियो 240 ते हिन वक़्तु बि मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशननि ते छिकताइण वारी सूरत हाल बरक़रार आहे। कराची जे क़ौमी तक NA 240 ते पोलिंग जो वक़्तु ख़तमु थी वियो, जंहिंखां पोइ वोटनि जी ॻणप कई पई वञे।